बादाम विझाईंदा आहियूं हिकिड़ी अधु वारींदा आहियूं बाक़ी ॿियो सुबुह जो अन्न ठहवते शाम जो अन्न ठहवते बसि असांजी खाधो खुराक इहा आहे साईं भला तव्हां रांधण साईं हिनखे छा छा ॾियो बाबा हिनखे असां नेराणी पिस्ता बादामी अखरोट नेज़ा बिलस में हिकिड़ो गिलास खीर जो पीअंदो आहे बाबा कुकड़ा इहो सियारे जी खुराक हा बाबा हा ऐं भला ऊन्हारे में छा ॾियोसि बाबा ऊन्हारे में ग़रीब माण्हू हारा 50 रुपया ॾींदो आहियांसि 50 रुपया ॾींदो आहियांसि बाबा कुकड़ खे 50 रुपया ॾींदा आहियो जी बाबा अलाह वारी चौक ते ताज़ो फ्रूट जेको मंडीअ में हूंदो आहे न उहो वीचारो खाईंदो आहे पाणे ई ईंदो आहे पाणे ई ईंदो आहे साईं हाणे ॾिठो साईं हाणे इहे हफ़्तीअ जूं ॻाल्हियूं जंग रोज़ जो छेलो आहे खीर थो पीअण वञे साईं ॻाल्हि सची हफ़्तीअ में आहे असुल नकुल में फ़र्क़ु आहे ख़बर पए अरे बाबा चाइना साईं उनखे कुकुड़ ई हाणे कुकुड़ खणो त असां पंहिंजो झुकासो सामाइन हिते तव्हां जेको आहे सो असांजे स्टूडियो में ॿिनि हफ़्तनि जो जहिड़ो बि ॾिठो हिक ॿिए जे कुकड़नि जो हफ़्ते जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हाणे असां हिकिड़ो ॿियो हफ़्ती आहे हलंदासीं उनजे देरे ते ऐं वरी उन सां हली कचहरी कंदासीं त उन